नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, सरकार की आमद, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। हाणे मां नात शरीफ जे लाइ दावत अर्ज़ रखंदुमि। फकीर सादिक भयो साहब के अची करे नात शरीफ पेश कर। नात खान के वरी अर्ज़ कयो जल्द जल्द नात पेश कन ताकि असां ॿियनि साथीनि खे टाइम जी एतिरी गुंजाइश न। नाराए तकबीर। अल्हम्दुलिल्लाह जी त नात खान या सभिनी खे दोस्तनि खे ख़बर आहे असांजो प्रोग्राम माशाअल्लाह तमामु वॾो सरकारी फला जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब सबगाल नसीब दिया अल्लाह जई के घुराए मदनी साईं वावर सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। ओ लखे लख मुबारक अमर आमना के जयो जई मोहम्मद मिठे मुस्तफा के सुभान अल्लाह। ओ लखे लख मुबारक अमर आमना के जयो जई मोहम्मद मिठे मुस्तफा के एड़ी थी न थींदी लोकनि सां भलाई अहिड़ी थी न थींदी लोकनि सां भलाई जहिड़ी ज़ात जी दिल खे या मौला साईं मिलाई ख़बर शान जंहिंजी आहे ख़ुदा ई ख़ुदा खे ख़बर शान जंहिंजी आहे ख़ुदा ई ख़ुदा खे लखे लख मुबारकों अमर रामना के जड़ो जय मोहम्मद मिठे मुस्तफा के वो जड़ो जय मोहम्मद मिठे मुस्तफा के लखे लख मुबारकों अमर रामना वो सदर सब नबियन जो संदस घर अचियो मको पाक रहमतन में नारंग सारथियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नवे दी तार नवे दी सब नबियन जो संदस घर अचियो नवे दी तो मको पाक रहमतन सारंग में रखियो भले आयो भूरल बड़ो सल्ले अला के भले आयो भूरल बड़ो सल्ले अला के लखे लख मुबारकों अमर मोहम्मद मिठे मुस्तफा के लखे लख मुबारकों अमर के सुभान अल्लाह। वो दिखा दे सारे नूरानी नज़ारा आया मरहबा करण सिद्ध चंद्र तारा वो दिखा दे सारे नूरानी नज़ारा आया मरहबा करण सिद्ध चंद्र तारा संहार दिल ठार अहिड़ी अमर के संहार दिल ठार अहिड़ी अमर के लखे लख मुबारकों अमर रामना के मोहम्मद मिठे मुस्तफा के ओ जन जय मोहम्मद
मिठे मुस्तफा के लख लख मुबारकूं अमर आमना के वो खुशी कई घड़ी रब मलाइकन सारद जी गया गीत हुरन वया मुश्किल सुभान अल्लाह। हाणे मां नाज़ शरीफ़ जी दावत अदर रखंदुमि असांजे 10 महिमाननि खे फ़कीर अब्दुल मालिक खे जल्द जल्द नाज़ शरीफ़ पेश कनि। असांजा ख़ैरपुर वारा महिमान पहुचण वारा आहिनि, इन जे लाइ वरी बि मां अर्ज़ु रखंदुमि त जेतिरो थी सघे जल्द जल्द नाज़ पेश कनि। सिर्फ़ु हाज़िरी लिखाइणी आहे, टाइम न खपे, सिर्फ़ु हाज़िरी लिखाइणी आहे। सरकार वटि नालो न फैलाइणी, नात पढ़ियो बस, इहो काफ़ी आहे। नाराए तकबीर, अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाहु अकबर, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे तकबीर, नारे रिसालत, सरकार की आमद, सरकार की आमद, मदनी की आमद, ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद, ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद, ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे हैदर या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अज उडरे वन गूंज मुके लगी आहे गूंज कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार वठी अंगण ते वञास वही फिरियस पुछास कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार मन के बुधाए करम जुगारियो गुंबद हज़राम जुगारियो मन के बुधाए करम जुगारियो गुंबद हज़राम जुगारियो। अज उडरी वञ तांग मुके लगी आहे कांग कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार वठी अंगण ते वञास वही पिरीअ जो पुछास कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार। अल्लाह याद चंद चटन जो चाहो नबी हरम जो तदरियो हवाओ। अल्लाह याद चंद चटन जो चाहो नबी हरम जो तदरियो हवाओ। अज उडरी वञ कोयल मुंहिंजे दिल खे अज कोन कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार वठी अंगण ते वञास वही फिरीअ जो पुछास कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार। दर्द भरी दिल दाऊ करे थी रग रग दिल पर आए रोए थी। दर्द भरी दिल दाऊ करे थी रग रग दिल पर लाए रोए थी। अज उडरी वञ कोयल मुंहिंजे दिल खे अज कोन कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार। सिक मखणे के जो सोने जी टांग बदन दस तो सोने जी। अज उडरी वञ मोर तो वञा मां घोर कोई मदीन जो माण्हू कदर से तबदार
वठी अंगण ते वञास वही पीर जो पुछास कोई मदीन जो माण्हू काथे ॾिसे त ॿुधा। सुभान अल्लाह। अब नजर ही तो तू न ॻाल्हाई बाक़ी ॾाढो या रसूल अल्लाह जे नारे सां असांजो प्यार आहे। दोस्तों जंहिंजो या रसूल अल्लाह जे नारे सां प्यार आहे मोहब्बत सां असांजे मुतवजा थियनि। तव्हांजे साम्हूं सादात कराम उलमा कराम जलवागर आहिनि। असांजो मुर्दा दिलियूं रोशन थी रहियूं आहिनि। गुंबद खतरा खां नज़र करम वारी चमक हली रही आहे। जेके दोस्त ॿार गलियुनि में घिटियुनि में बीठा आहिनि तो गुज़ारिश आहे त उहे जल्द अज जल्द पिंडाल में पहुची वञनि। असांजे खिताब लाजवाब जा मालिक तव्हांजे साम्हूं जलवागर आहिनि। जल्द अज जल्द उनजो खिताब थियण वारो आहे चंद लम्हनि में। या रसूल अल्लाह जे नारे सां असांजो प्यार आहे। या रसूल अल्लाह जे नारे सां असांजो प्यार आहे। जंहिं बि नारो लॻायो उनजो बेड़ो पार आहे। सुभान अल्लाह। साथियों तव्हांखे मां हिकु ॿी ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां। तव्हां असांजे सिंध जा हिकु सरमाया आले सुन्नत खिताब लाजवाब जा मालिक जंग 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 पंहिंजे इल्मी महाज़त क़ाबिलियत ज़रूर रखनि था। साण गॾु उनजी रूहानियत ते क़ाबिलियत आहे। यानी रूहानी पीर बि आहिनि त दीन जा आलिम भी आहिनि। वो जल्द तव्हांजे साम्हूं जलवागर थींदा। तव्हां असांजी ज़ियारत करे पंहिंजी दिलनि खे रोशन कंदासीं त तव्हां मुतवजा थी वियो। बग़ैर कंहिं हरकत जे मोहब्बत वारी महफ़िल आहे। गॾिजी सजी वियो। तव्हां असां सां ताउन कंदव साथ ॾींदव त हीअ महफ़िल तव्हां असांजे हिन उलमा सादात करामनि जे नज़र करम सां अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में मक़बूल थी वेंदी। बस बग़ैर कंहिं मठण जे सिर्फ़ मूंखे नारनि जा जवाब ॾियो त असां पंहिंजे खिताब लाजवाब असां साईं जन जो नालो वठंदासीं। मां सम्झी वेंदो त किथां जी हस्ती आहे। नाराए तकबीर। दोस्तों इहा आवाज़ पिंडाल में कोन थो पहुचे। असांजी झलकान हाणे शुरू थियण वारी आहे। असांजो जज़्बो अञा ॾिठो ई कोन आहे। नाराए तकबीर। अल्लाहु अकबर। नाराए रिसालत। दोस्तों नाराए रिसालत। नाराए तहकीक। नाराए हैदरी। नाराए पीर। हाणे जेके नारा आहिनि उहे पाण सम्झी सघो था। सभई दोस्त समझी सघो था त नारनि जो कहिड़े अंदाज़ में कहिड़े आवाज़ सां जवाबु ॾिनो आहे। लब्बैक या रसूल अल्लाह। लब्बैक 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 या रसूल अल्लाह। लब्बैक या रसूल अल्लाह। लब्बैक या रसूल अल्लाह। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। ताजदार खत्म नबूवत। जिंदाबाद 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 सरकार मरहबा। हस्ती आहे असांजा मुअज़्ज़ज़ मोहतरम सरमाया आले सुन्नत मुअज़्ज़ज़ आले सुन्नत हस्त अल्लामा मौलाना अब्दुल हफीज़ कोड़ो साहब जन तव्हांजे साम्हूं जलवागर आहिनि ऐं संदन जो खिताब रूहानी नूरानी ऐं क़ुरानी किताब ॾींदो जेके तव्हांखे पंहिंजे पाक महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान उन अंदाज़ सां क़ुरान ऐं हदीस जी रोही में ॿुधाईंदा। तव्हां असांजी दिलियूं ठरी पवंदियूं। हाणे असां साईं जन खे गुज़ारिश कयूं था त हू पंहिंजे रूहानी नूरानी किताब सां पंहिंजे आकाए दो जहां सरवर अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं असांजे साम्हूं बयानु फरमाए। या अली मरहबा। वो इंदो साईं चाय पिए तकरीर करे। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
अल्लाहुम्म इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। आमीन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिल किताबि व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी वयो अर्शन खामते मेहमान रब जो थियो मथे हीअं को न ॿियो पहुतो मथे बलगल उला बिकमालिही औसाफ़ उन जे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़बान
मौला जहजो मदखान हसनत जमीउ खिसालिही अहमद अली मलक फलक सलवात चैती हर पलक मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लो अलैहि व आलिहि। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना व शफीना व हादियना व महदियना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। लायके सदे इस्लाम उलमाए किराम सादाते किराम हफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़े किराम ऐं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको सभिनी खे जश्न ईद मिलादुन नबी जो मुबारक हुजे। ॾाढियां त चओ ख़ैर मुबारक। अवां जो इश्क ऐं मोहब्बत हिन प्रोग्राम मां वाज़िह आहे, चवण जी ज़रूरत ई कान्हे। तव्हां असां सभु हिकिड़ो मक़सदु हिते समाए वेठा आहियो। उहो मक़सदु इहो आहे त अॼु मुंहिंजे महबूब जे मीलाद जी महफ़िल आहे। अॼु मदीने वारे साईं जो शान वधंदासीं। भाइरो इलाही साल अॻु हिन शहर में हाज़िरी थी हुई। मोहतरम जनाब भाऊ अता मोहम्मद महमदानी साहब, भाऊ खान मोहम्मद साहब, भाऊ पालवान साहब, ये पुराना मुंहिंजा दोस्त आहिनि। उन्हनि जूं महिरबानियूं वरी भी याद कयूं। 3 महीना खन थींदा मोहतरम जनाब साईं शेर मोहम्मद साहब की दरगाह शरीफ ते आयो हुयो। उते मुलाकात थी। मां अव्हांखे थोरो इहो ॿुधायां त मां उन दरगाह खां आयो आहियां जंहिं दरगाह ते वण आहे। उन वण ते मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पन पन ते इस्म मुबारक लिखियल आहे। नेट में तव्हां ॾिसंदा हूंदव खोड़ हितां जा बि दोस्त दीदार ईंदा आहिनि। दोस्तो अज़ीज़ो, ॻाल्हि इहा आहे त अॼु तव्हां सां मक़सद समाए वेठा आहियो। महबूब जी मोहब्बत खणी आया आहियो। जॾहिं न मिठड़े मोहम्मद करीम जो वरी शान ॿुधंदासीं। मोहब्बत वारा त हुआ ई आहियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात महबूब जे मोहब्बत सां असांजे सीननि खे अञा बि वधीक मुनवर करणु घुरिजे। महफ़िल ॾाढी मज़ेदार आहे। माण्हू ईंदा वेंदा महफ़िल आहे। अवां जो तवज्जो हेॾे हुजे, अवां मोहब्बत सां ॻाल्हि ॿुधंदव त इंशाअल्लाह ताला अवां खे बि मज़ो ईंदो ॿुधण में ऐं ॿुधाइण वारे खे बि मज़ो ईंदो। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे सोणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद ऐं सलाम पढ़ो त मां अर्ज़ कयां चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
समझंदो आया दुरूद ऐं सलाम कीअं पढ़जे जॾहिं बि अवां दुरूद ऐं सलाम पढ़ो मलाइकनि जी ड्यूटी आहे उहे लिखंदा आहिनि वञी मुंहिंजे महबूब जे दरबार में अर्ज़ कंदा आहिनि महबूबा अवां जो फलाणो उम्मती फलाणो पुत्र फलाणे जे ही अवां जे लाइ दुरूद तोहफ़ो ॾिनो आहे पर मुंहिंजा महबूब फरमाइनि था अस्मउ सलात अहले मोहब्बती मोहब्बत वारनि जो दुरूद मां मोहम्मद करीम पाण ॿुधंदो आहे सुभान अल्लाह पोइ हाणे मोहब्बत वारो दुरूद ईअं आहे वेठा हिते हुजो तसवर तव्हांजो इहो हुजे त असां रोज़े रसूल जे साम्हूं वेठा आहियूं ऐं मुंहिंजा महबूब मुंहिंजो दुरूद ऐं सलाम ॿुधनि था मदीने वारा साईं जॾहिं जवाब ॾींदा त अल्लाह कहिड़ो इनाम अता फरमाईंदो अदा इनाम इहो अता फरमाईंदो त 10 गुनाह माफ़ 10 दर्जा बुलंद ऐं अल्लाह जो 10 रहमतूं नाज़िल थींदियूं सुभान अल्लाह इनाम एॾो आहे दुरूद ऐं सलाम जो इन जे करे चओ गॾिजी सदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दादा बिलदा वासा थोया भी जेके होडे होडे ॾिसो था मिली सली कदे मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद ऐं सलाम अहिड़ो पढ़ो जॾहिं बि आशिक़ मुंहिंजे साईं खे यादि कंदो आहे उन जे पाल नबीअ खे जॾहिं यादि कंदो आहे जॾहिं उन जो ज़िक्र ॿुधंदो आहे आशिक़ जी त इहा निशानी हूंदी आहे जीअं बि ज़िक्र महबूब जो ॿुधंदो रहंदो आहे उन जे अखियुनि मां नीर जारी थींदा आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बुधो अल्लाह जी ज़ात बाबरकात जो पाक ऐं सचो कलाम रब जी ज़ात बाबरकात मिठड़े मोहम्मद करीम जो जेको शान बयान फरमायो आहे रब जी ज़ात बाबरकात निरालो शान बयान फरमायो आहे हीअ ॻाल्हि अवां ज़हन में रखी छॾियो महबूब जो शान न कंहिं आलिम जे ॿुधाइण सां वधंदो आहे न कंहिं मुहद्दिस जे ॿुधाइण सां वधंदो आहे मिठड़े मोहम्मद करीम खे रब करीम उहो मक़ाम अता फरमायो आहे शान अता फरमायो आहे जो रब जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब खे शान ॾेई करे मोकिलियो आहे पोइ जेको उन शान वारे महबूब सां मोहबत कंदो आहे जेको उन शान वारे महबूब सां प्यार कंदो आहे जेको उन शान वारे महबूब सां इश्क रखंदो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे बि दुनिया में वधाए सुभान अल्लाह अब आप ॾिसंदा आहियो ये अल्लाह जा वली महबूब जा सहाबा महबूब जा आल बैत उन्होंने मिठड़े मोहम्मद करीम सां एड़ी तो मोहब्बत रखी जो क़यामत ताईं महबूब जी उम्मत वरी उन सां प्यार कंदी सुभान अल्लाह आलिम हुजे मुहद्दिस हुजे उहो ई शान तव्हां खे ॿुधाईंदो आहे जेको अल्लाह ॿुधायो ऐं अल्लाह जे रसूल पाण इरशाद फरमायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रब जी ज़ात बाबरकात पाले पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन अल्लाह जी ज़ात बाबरकात मिठड़े मोहम्मद करीम ते कलाम नाज़िल फरमाए
हाणे रब जी ज़ात बाबरकात मिठे मोहम्मद करीम के फरमाए तो ओ मुझा महबूब उन टाइम के याद कर उन गाल के याद कर जदे मां अल्लाह जी ज़ात बाबरकात नबीन खां वादो वरतो जेके न उथंदा आहिनि मां चवंदो आहियां त असांजे ॼण सीने ते लतूं ॾेईंदा आहिनि तवज्जो सां ॿुधो नंढड़ा ॿार बि वेहो तवज्जो सां ॿुधो होॾे होॾे ख़्याल मां खे अर्ज़ कयो त हीअ महफ़िल आहे महिमान ईंदा अवां जो ख़्याल अल्लाह जे क़ुरान में हुजे हाणे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इन आयत मुबारक जो तर्जुमो तफसीर कंदे छा थो लिखे त वज़कुर या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा महबूब याद कर सब पढ़िया लिखिया आयो अरबी जो उसूल पांजो होंदो आ हर तालीम जो उसूल पांजो होंदो आ इला ज़र्फ़ आए रब जी ज़ात बाबरकात इन जी माना जेकी इहा आहे त जहे वक्त जहे टाइम ज़र्फ़ ब क़िस्म होंदो आ हिकिड़ो होंदो आ ज़र्फ़ ज़मान ॿियो होंदो आ ज़र्फ़ मकान ज़मान माना टाइम सां ताल्लुक़ रखे मकान माना जगह सां ताल्लुक़ रखे अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे महबूब के इरशाद फरमाए तो पंहिंजो पाक कलाम नाज़िल फरमाए इरशाद फरमाए तो ओ मुझा महबूब ओ न जगह के याद करण फरमाए ओ मुझा महबूब उन टाइम के याद करण फरमाए जॾहिं मां अल्लाह जी ज़ात बाबरकात नबियन खां वाइदो वरितो मुझा रब कहिड़ो वाइदो वरितो रब जो क़ुरान फरमाए रहियो आहे लमा आतैतुकुम मिल किताब व हिकमा ओ नबियो जॾहिं मां अल्लाह जी ज़ात बाबरकात अवां खे किताब अता फरमाया अवां खे हिकमत यानी नबूवत अता फरमाया ओ नबियो सुम्मा जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम अरबी में ताखीर दे लाई दिया रब जी ज़ात बाबरकात अंबिया किराम सा मुखातिबा 1,24,000 कमो बेश अंबिया अल्लाह जी ज़ात बाबरकात हुजूर में हाज़िरान मुझो रब करीम उनन सा मुखातिबा ओ नबियो दुनिया में मां अल्लाह तवा के मोकली दो मां अल्लाह तवा के नबूवत सा सरफराज फरमाए दो मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तवा के किताब अता फरमाए दो ओ नबियो को मुझे शान वारो रसूल अवां में अचे ऐ अवां जी तस्दीक करे जेको कुछ अवां सां गॾु आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान समझ में अचे थो अल्लाह फरमाए थो रसूल शान वारो अरबी में जॾहिं तनवीन ईंदी आहे उन जी माना इहा हूंदी आहे सभु रसूल शान वारा सभु नबी शान वारा पर अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो नबियो पोइ मुंहिंजो महबूब ईंदो मौला छा कयो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो लतो मिनुन बिही वलतंसुरुन्ना तो तव्हां ज़रूर ज़रूर मुझे महबूब ते ईमान आणियो पोइ तव्हां ज़रूर ज़रूर मुझे महबूब जे दीन जी मदद कजो केर थो फरमाए चओ अल्लाह केर थो फरमाए अल्लाह कंहिंखे अंबिया के फरमाए रहियो आहे ओ मुंहिंजा रसूल मुंहिंजो महबूब अचे मुंहिंजो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदो तव्हां मुंहिंजे महबूब ते ईमान आणियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं क़िबला ईमान आणियो रब फरमाए थो ईमान आणियो अबा ताकीद उनखे चइबो आहे जीअं माॾे भाऊ अता मोहम्मद फोन कई मिसाल हूंदो आहे सम्झाइण जे लाइ छो त तव्हां हिते
जेके आया आयो हर तबके जो माण्हू आहे मिसाल हूंदो आहे सम्झाइण जे लाइ साईं अचु जाए साईं अब्दुल हफीज़ अचु जाए वरी फोन करे तो साईं ज़रूर अचु जाए माना इनके चइबो आहे ताकीद जंहिंमें ज़रूर लफ़्ज़ थी वञे इनके चइबो आहे ताकीद हाणे हेॾे इन मिसाल खे छॾियूं था पिया हाणे अल्लाह जे क़ुरान जो गौर कयो लाम बि ताकीद जो आहे नून बि ताकीद जो आहे पर ख़साइस कुबरा में अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह उहो मुस्तफ़ा करीम जे दीन जो आलिम आहे जेको पंहिंजे तरफ़ खां लिखंदो आहे पंहिंजो दीदार करायो आहे वॾो मुहद्दिस आहे वॾो मुफ़स्सिर आहे उहो लिखंदो आहे हिते जेको लाम आहे इनखे जेकॾहिं मां लाम कसम जो चवां त बि ठहे सुभान अल्लाह रब जी ज़ात बाबरकात अंबिया खे फरमाए थो नबी कसम थव ताकीद थो करे अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब ते ज़रूर ज़रूर ईमान आणियो छो त हर नबी शान वारो आहे हर नबी मक़ाम वारो आहे हर नबीअ खे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजी बादशाही अता फरमाई आहे अता पंहिंजी बादशाही छॾण ॾाढी ॾुखी लॻंदी आहे पर रब जी ज़ात बाबरकात फरमाए नबी मुंहिंजो महबूब जो इन ते ईमान आणियो इन जे सदके ई मां अल्लाह तव्हां ते बि कुर्ब कयो आहे सुभान अल्लाह अब अल्लाह हुआ मालिक हुआ सब सियाणा वेठा आयो पढ़िया लिखिया वेठा आयो महबूब जो शान ॿुधण आया आयो अल्लाह खालिक हुआ मालिक हुआ एतिरो ई हुक्म करे आम इंसान कोन हुया नबी हुया आम इंसान न हुया नबी हुया अल्लाह जा प्यारा हा बस एतिरो ई हुक्म करे न हा अल्लाह बस मुझे महबूब ईंदव मुझे महबूब ते ईमान आणियो मुझे महबूब जे दीन जी खिदमत कजो चर्चो बयान कजो मुझे महबूब जो शान बयान कजो अल्लाह एतिरो ई हुक्म करे तभी ठहे पर हाणे ॾिसजो अल्लाह जे क़ुरान में गौर कयो क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी अल्लाह जो क़ुरान फरमाए रहियो आहे क़ाल जी माना है अल्लाह फरमायो छा तव्हां बि चओ छा असां अदब वारी माना कंदा आहियूं अबा हिकिड़ा लिखी विया त अल्लाह चयो पर असांखे रब करीम अदब नसीब फरमायो आहे असां माना कंदा आहियूं अल्लाह फरमायो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो छा फरमायो क़ुरान में गौर कयो क़ाल अल्लाह फरमायो कंहिंखे अंबिया के फरमायो अक़ररतुम शा नबियो तव्हां इकरार कयो था मां अल्लाह जेको तव्हां खां वाइदो वठां थो मां रब जेको चवो वठो त मुंहिंजे महबूब ते ईमान आणियो मां अल्लाह तव्हांखे वज़नी ज़िम्मो रखियो आहे बार रखियो थी मां शाम जो इहो बार खयव अल्लाह तो पुछे नबी खां मुंहिंजो बार खयव हाणे छा था नबी जवाब ॾिन हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं ओ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा आशिको ओ मुंहिंजे सोने नबी जा उम्मतियो क़ुरान ॿुधो ऐं पंहिंजो दिलियूं ठारियो मुंहिंजे रब जे हुज़ूर में सभु अंबिया जवाब ॾेई रहिया आहिनि छा चई रहिया आहिनि मां न अल्लाह जो क़ुरान तारीख़ बयान करे रहियो रब जो क़ुरान तारीख़ बयान फरमाए रहियो आहे अल्लाह जो क़ुरान बयान फरमाए रहियो आहे त नबी हिकिड़े आवाज़ सां चवनि था क़ालू अक़ररना अल्लाह जे हुज़ूर में चवनि था मौला असां सभु इकरार था कयूं तुंहिंजे महबूब ते ईमान आंदोसीं सुभान अल्लाह इने न दिल ठारे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह
आयो त मुझे इस्तकबाल इला दोस्त एड़ा नारा आया तो मुझे दिल वधी थी सुभान अल्लाह पर महबूब जो शान बदो त एड़ा नारा हणो जो मदीने वाले साईं खुश थे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी मुझा भा हाने पाण सब बाराणी जायो कंहिंजो शहर सां ताल्लुक आ कंहिंजो बाराणी सां ताल्लुक आ सब समझौदा पिया साईं ही मुझो दोस्त जॾहिं मां आयो में साईं सरदार खानम में साईं तॾहिं जवान हो हाणे वरी कुझु माशाअल्लाह सफेद वार अची विया त इन मो अंदाज़ो लॻायो त मां केतिरी देर सां पोइ आयो हाणे मिसाल असां बाराणी जाए बाबा इकरार थियो त ॻाल्हि ख़तम न ॻाल्हाइजो यार ॻाल्हाइजो मां ॻाल्हाईंदो इकरार थियो साईं सैयद याकूब शाह काॾे कम सां आहे वाह 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 आशिक़ पोड़ो थींदो ई कोन्हे साईं हेॾे ख्याल कयो अब इकरार थियो त माना ॻाल्हि ख़तम थी वई हाणे ॻाल्हि ॿुधिजो हाणे इन मिसाल खे छॾियूं था हाणे अचो अल्लाह जे क़ुरान ॾे अल्लाह जे नबी ने इकरार कयो आहे मौला आमिना जे लाल ते ईमान आंदोसीं उन जी दुनिया में वञी तारीफ़ कंदासीं पोइ मुंहिंजा दोस्त वञींदो हर नबीअ जे लाइ इहो लाज़मी हो अल्लाह जे तौहीद सां गॾु मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ कंदो हो पर तो असां गुनहगारनि खे बि यादि कंदा हुआ मिठड़े मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जी तारीफ़ कंदा हुआ केतिरनि नबियनि जो उम्मत इन तड़पंदो रहियो मौला एॾे शान वारो नबी एॾे मुक़ाम वारो नबी असांखे उनजो उम्मती बणाए सुभान अल्लाह तंहिंजे करे त असां बि चवंदा आहियूं मुस्तफ़ा शान अवाजो शाहिया अजो तहे अहिड़ी रब तो जहिड़ी अजो तहे अहिड़ी रब तो जहिड़ी वो तस्वीर में कहीं जी ठाहिया मुस्तफ़ा शान आवाज़ शाहिया पर शान शाही वरी ॾिसो वो तावर जाती तारा नजर अनवार अहमा आया नजर अनवार अहमा ओ जहे तो ॾिठो तही रब खे ॾिठो ओ दिनी हदीस गवाहिया ओ दिनी हदीस गवाहिया मुस्तफ़ा शान आवाज़ शान उनखे चइबो आहे जंहिंजो शान खुटे ई न जंहिंजी हुकूमत खुटे ई न मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम सभु नबी उते आलम अरवाह में रब जे हुज़ूर में चई रहिया आहिनि मौला तुंहिंजे महबूब ते ईमान आंदोसीं तुंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदा रहंदा सुभान अल्लाह हाणे इकरार खां बाद अल्लाह फरमाए थो काल अल्लाह फरमायो फशहदू ओ नबियो हिन जगह जा हिन टाइम जा तव्हां हिक ॿिए ते शाहिद थी वियो जेको मां अल्लाह तव्हांखे कलाम बयान फरमायो आहे जेको मां तव्हांखे इरशाद फरमायो आहे जेको तव्हां वरी मूंसां इकरार कयो आहे रब जी ज़ात बाबरकात फरमायो इन जा तव्हां हिक ॿिए ते शाहिद थी वञो सुभान अल्लाह हाणे रब जो क़ुरान फरमाईंदो आहे क़ाल फशहदू व अना माकुम मिन शाहिदीन
अब्बास बाबरकाल फरमायो ओ नबियो मां अल्लाह भी तवा सबन ते गवाह आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे इहो तव्हां खे ॿुधाए में लफ़्ज़ी तर्जुमो। हाणे थोरो आयत मुबारक खे खोलिया ॿुधंदव नी बाबा खोलिया। हाणे भला वधीक तव्हां खे भली न अचे एतिरो त अचे वठो नी। अल्लाह फरमाए व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबीन। अल्लाह से फरमायो मां सभिनी नबियनि खां वाइदो वरितो। नबीयीन नबी जो जमा आहे यानी नबी चइबो आहे हिकिड़े नबीअ खे। नबीयीन चइबो आहे सभिनी नबियनि खे। मुंहिंजा भाइरो हाणे इतो असांजो अक़ीदो वाज़िह थियो। असांजो अक़ीदो इहो वाज़िह थियो त असांजो अक़ीदो आहे जेकॾहिं नबी आलम अरवाह में हुजे तभी अल्लाह जो नबी आहे। नबी आलम बतन में अचे यानी अम्मा जे पेट में अचे तभी अल्लाह जो नबी आहे। नबी जेकॾहिं आलम दुनिया में अचे तभी अल्लाह जो नबी आहे। छो जेकॾहिं नबी खे अल्लाह इन न फरमाया त पोइ दुनिया वारा चवनि हा मुंहिंजा भाइरो पोइ ही जेके चवंदा आहिनि त नऊज़ बिल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत 40 सालनि जे उमिरि में मिली। इहो असांजो अक़ीदो न आहे। असांजो अक़ीदो उहो आहे जेको क़ुरान सेखारियो आहे। सुभान अल्लाह। समझो था नी। हाणे क़ुरान फरमाए थो त मां नबियनि खां वाइदो वरितो। कंहिंखां? नबियनि खां वाइदो वरितो। मुंहिंजा भाइरो हाणे क़ुरान फरमाए थो मां नबियनि खां वाइदो वरितो। अल्लाह इने कोन फरमाए त मां रूहनि खां वाइदो वरितो। न न अल्लाह इने चवे यानी त मां रूहनि खां वाइदो वरितो पर न रब फरमायो त मां नबियनि खां वाइदो वरितो। असांजो अक़ीदो थियो इहो ई थियो त नबी भली आलम अरवाह में हुजे आलम दुनिया में हुजे आलम बतन में हुजे काथे बि हुजे अल्लाह जो नबी आहे। पर अचो अम्मा आमिना जे लाल जे हुजूर में साहबा अर्ज़ को मां न सा। सुभान अल्लाह। तवज्जो आहे न भाई। हजरत अबू हुरैरा खां रवायत है मिशकात शरीफ की हदीस तिरमिज़ी शरीफ की हदीस जवाहिरुल बिहार में अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह ॿिया हज़ार किताब उन्हनि में इहा हदीस मौजूद आहे। सहाबा किराम जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में अर्ज़ कंदा आहिनि ओ मुंहिंजा महबूब असांखे इरशाद फरमायो त अवां खे अल्लाह कॾहिं नबूवत अता फरमाई। हज़रत अबू हुरैरा थो चवे मां न सहाबन अर्ज़ कयो। कंहिं अर्ज़ कयो? ॻाल्हायो त बाबा कंहिं जेके कचहरीअ में वेहण वारा छा भला इन्हनि खे ख़बर कोन हुई त मुंहिंजे महबूब खे कॾहिं इन्हनि खे ख़बर कोन हुई। छो पिया पुछनि? इन जे लाइ पिया पुछनि मां हदीस खां वठी करे तशरीह थो कयां। कॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाश जो ॻाल्हियो कंदो आहे। कॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो कॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो कॾहिं आलम बरज़ख जो ॻाल्हियो कॾहिं आलम अरवाह जो ॻाल्हियो। आख़िरकार सहाबा इन ॻाल्हि ते सोचण ते मजबूर थिया। ओ मुंहिंजा महबूब असांखे इरशाद फरमायो त अल्लाह अवां खे कॾहिं नबी बनायो आहे। हाणे ॿुधो मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम खे फरमायो क़ाल मुंहिंजे महबूब फरमायो औ क़ाल व आदमो बैन रूह वल जसद। मुंहिंजा साहबो मां त तॾहिं बि नबी हुउसि जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म में रूह पइजी रहियो हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छा थी रहियो हो? रूह। ओ नौजवानो समझो अम्मा आमिना जो लाल तव्हां असांजो महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे चवे थो त मुंहिंजा ग़ुलामो मता तव्हांखे इहो वहम पवे शक पवे त को मां 40 सालनि जे उमिरि में मूंखे नबूवत मिली। न न मुंहिंजे महबूब फरमायो त मां त तॾहिं बि नबी हुउमि जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम में रूह पइजी रहियो हो। ॻाल्हायो बाबा।
हाणे अकुल कम कंदो ॻाल्हायो अकुल कम कंदो बाबा ठरका बिल्कुल पर अकुल नबी ते न हलाइबो अल्लामा इकबाल फरमाए थो अकुल वा कुर्बान कुल ज़पेशे मुस्तफ़ा चवे थो हिन अकुल खे तूं महबूब तां कुर्बान करे छॾे हाणे मां अव्हां खे ॿुधायां ॿी वरी हदीस मुबारक ता मुझे महबूब मदीने वाले साईं फरमाए कुंतो नबी आदमो बैनल माए वत्तीन ओ सहाबो मां तॾहिं बि नबी हुमे जॾहिं आदम अलैहिस्सलात व सलाम जे जिस्म खे पाणीअ में मलाइका ॻोहे रहिया हाणे मां तव्हांखे सवलो करे ॿुधायां त महबूब जो शान आम शान कोन्हे को रब जी ज़ात बाबरकात जॾहिं मां आमिना जे लाल खे मोकिलियो क़ुरान में ऐलान फरमाए ख़िताब फरमाए ओ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजी ॻाल्हि ॾुखी त नथी लॻे वञे ॾुखी त नथी लॻे वञे जंहिंखे ॾुखी नथी लॻे चवे सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे माना ॿुधो अल्लाह फरमाए थो इंसानो हाणे मां तव्हां खां पुछां थो त इंसान सिर्फ़ अरबस्तान में त कोन्हनि मके में त कोन्हनि इंसान जाथे बि आहिनि पूरी दुनिया में रब करीम उन्हनि खे इरशाद फरमाए थो इंसानो बेशक आयो आयो तव्हां ॾे मां रब जे तरफ़ खां बुरहान बुरहान जी माना आहे दलील दलील जी माना आहे मोजज़ो मोजज़े जी माना इहा आहे जाते अकुल ख़त्म थिए उतां मोजज़ो शुरू थींदो आहे मुस्तफ़ा जी ज़ात आहे ई मोजज़ो मुझे महबूब जो अचण ई मोजज़ो आहे मुझे महबूब जो शान ई मोजज़ो आहे त मुंहिंजा दोस्त वञो पोइ इन जे करे अम्मा आमिना जे लाल पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो मुंहिंजा ग़ुलामो मता ईअं सम्झो त मूंखे 40 सालनि जे उमिरि में नबूवत मिली न अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमायो तफसीरुल बयान जे अंदरि फरमाए थो मुंहिंजा महबूब अलैहिस्सलात व सलाम बिल फैल नबी होया जीअं दुनिया में नबी होया इन आलम अरवाह में आलम नूर में भी नबी होया अहिड़े तरीक़े सां रब जी ज़ात बाबरकात सभ खां अव्वल में अव्वल नबूवत जो ताज मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते रखियो आहे सुभान अल्लाह इने जे करे इमाम आले सुन्नत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैहि शाह फरमाए तो मिल गए मुस्तफा और क्या चाहिए चो मिल गए मुस्तफा और क्या चाहिए बन गए हम उम्मती और क्या चाहिए रब जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे मथां वॾो एहसान फरमायो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात असांखे अहिड़ो महबूब अता फरमायो जेको हिन काइनात जे बनजण जो ज़रियो रब उनखे बणायो प्यारी हदीस मुबारक तो बुधाया मिठड़े मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के दरबार में जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आयो मदारुल नबुव्वत में अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि हदीस मुबारक आनी दुआ अर्ज त जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज कंदो आ मुजा महबूबा मुखे रब मोकलियो आ
जिब्रील छा तक मोकले हुआ जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज कयो मुझा महबूबा रब दी जात बाबरकात इरशाद फरमायो मुझा महबूबा अल्लाह फरमाए तो मैं जेकरे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के खलील बनायो आ तो मोहम्मद करीम के पांजो महबूब बनायो आ सुभान अल्लाह ए मुझा महबूबा ही जेकी भी दुनिया आहे दुनिया जो जहान मां अल्लाह जी जात बाबरकात इने जे करे पैदा फरमायो ओ मुझा महबूबा ये दुनिया वारा दिसल तो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो रब वट केडो मकाम आहे सुभान अल्लाह ओ मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी जात बाबरकात इरशाद फरमायो ओ मुझा महबूबा जे कदे तोखे न पैदा कया त का भी शय पैदा न कया सुभान अल्लाह मालूम थो ही जहान जो वजूद में अच रब जी जात बाबरकात मुस्तफा करीम के जरिए बनायो मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात इन जहान जी सुवन उन जहान जी सुवन तजे करे आशिक भी पेरो खयूं था बताया बता दो ओ जग जोड़ो खुदा ताला ओ हिका पहुंच प्रिया खातर ओ गुला बरस पया थर बर महबूब अचण खातर सुभान अल्लाह जे महबूब अचे ना वो का चीज बचे ना जे महबूब अचे ना वो का चीज बचे ना ओही मेल मचे ना जने सारे चुनना खातर जात बाबरकात हाने भी महबूब जे सदके करम कयो थो अचे अदा असा के पांजे गुनाहन जी खबर है असा जा गुनाह एड़ा जो जमीन में दबजी वनो फूलजी वनो पर रब जी जात बाबरकात मिठे मोहम्मद करीम जे सदके असा ते त मेहरबान पर जेके नमनी दाते उनन ते भी मेहरबान छोट रब जी जात बाबरकात जने मुस्तफा करीम के दुनिया में मोकलियो रब जी जात बाबरकात ऐलान कर फरमायो ओ मुझा महबूबा हर नबी के मां पांजे पांजे तरीके सां मोकलियो पर मुझा महबूब तो जो शान इयो वा मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा महबूब न मोकलियो आहे असां तोखे मगर बिनी जहानन जे लाइ रहमत बनाए करे ओ मुझा मुस्लमान भाइरो ओ सुन्नी आशिक़े रसूल अॼु असां जो अक़ीदो ईमान अॼु खां वठी न आहे असां जो अक़ीदो ईमान सहाबा जे दौर खां वठी आहे त मुस्तफा खे पंहिंजे उम्मत जी ख़बर आहे सुभान अल्लाह महबूब जी करम नवाज़ी न हुजे त तमामु असां बिगड़ी वञो महबूब जी रहमत न हुजे तमामु असां बिगड़ी वञो पर ही अम्मा आमिना जे लाल जी निगाह आहे हाणे बि मुंहिंजे मुस्तफा करीम जी निगाह हिन महफ़िल ते आहे सुभान अल्लाह जंहिंजो अक़ीदो आहे त ॾाढा चए सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा बुलंद आवाज़ सां चए सुभान अल्लाह मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मकाम खुटण वारो कोने को शान ॿुधाइण वारा खुटी सघनि था मुझे महबूब जो शान खुटंदो ई न सुभान अल्लाह
अब हजरत अबू बकर के फजीलत मिली महबूब दे दरता, हजरत उमर फारूक के फजीलत मिली महबूब दे दरता, हजरत उस्मान गनी के फजीलत मिली महबूब दे दरता, हजरत मौला अली शेर खुदा के फजीलत मिली महबूब दे दरता, महबूब दे अहल बैतन के फजीलत मिली, सहाबा किराम के फजीलत मिली, महबूब दे उम्मत में जेके वलियान उन के फजीलत मिली। पर मुझा दोसे अली सुन्नियत जो इहो अकीदो जन मुझे महबूब सा निस्बत रखी मोहब्बत रखी वो असा जा इमाम आए। सुभान अल्लाह। मायो अब हेतरी तकरीर कई आ कलाक मां समझा तो थी वियो होंदो मैं जे ज़बान ते का कार कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदे ॿुधव अब ॿुधायो थी मां त अल्लाह जो क़ुरान ॿुधायो थी मां ॿुधाई थी मां त मिठड़े मोहम्मद करीम जी हदीस ॿुधाई थी मां पोइ असां चवंदा आहियूं वॾा ख़ुशनसीब आहियूं छो ख़ुदा जो फज़ूल आहे जो अकीदो अहले सुन्नत खुदा जो फज़ूल आहे जो अकीदो अहले सुन्नत मञो आले नबिया खे ऐं सहाबने साण मोहब्बत मुझा मिठा असां जे आॾो कहिड़े बि सहाबीअ जी तारीफ़ कई वञे असांजी दिलि ख़ुशि थी। मां गाॾीअ तो मसलथ में हिकिड़े नौजवान चयो साईं अली साईं जो त शान ॿुधाइजा मागे साईं अली साईं जो शान ॿुधाइजा मुंहिंजा भाउ जवाब त कोई कोन ॾिनोमांसि पर चयोमांसि त अली बि असांजो मौला सुभान अल्लाह। असां कंदा आहियूं मुंहिंजा भाइरो मौला अली शेर खुदा जी तारीफ़ हुजे आल बैतन जी तारीफ़ हुजे सहाबा जी तारीफ़ हुजे वलियन जी तारीफ़ हुजे असां ॿुधंदा आहियूं त ख़ुशि थींदा। मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हीअ ॻाल्हि ॿुधायांव थो मीलाद जे मुतालिक़ मौला अली शेर खुदा छा फरमायो मौला अली शेर खुदा फरमाए थो मौला अली शेर खुदा फरमायो जंहिं कंहिं आलिम खे घुरायो आलिम वरी मीलाद बयान कयो महबूब जो शान बयान कयो मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमाइनि था मुंहिंजी फतवा इहा आहे अहिड़ा शख्स ला यख़रुजून मिन दुनिया इल्ला बिल ईमान साईं फरमाइनि था अहिड़ा शख्स मीलाद कराइण वारा मीलाद में अचण वारा साईं फरमाइनि था उहे कॾहिं बि बेईमान थी करे न मरंदा। सुभान अल्लाह। मालूम थियो ही जेको तव्हां असां मीलाद मल्हायो था मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद में आया आहियो ओ मुंहिंजा सोना इहो मीलाद का अॼुकल्ह जी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा सहाबा पाण बि मीलाद मल्हाईंदा हुआ मीलाद जी तारीफ़ ॿुधाईंदा पर साहिब तफ़सीर अहमदी अल्लामा अलाउद्दीन इब्न मुल्ला जीवन रहमतुल्लाह अलैह उहो पंहिंजो वाक़ियो लिखंदो आहे वाक़ियो लिखंदो आहे कहिड़ो लिखंदो आहे जॾहिं 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो ॾींहुं थींदो हिकु दफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ यारे गारे मुस्तफ़ा छा कयो आहे 100 उठ मुंहिंजे महबूब जे मीलाद में क़ुर्बान कया आहिनि। सुभान अल्लाह। अब घणा उठ हाणे मां तव्हांखे अर्ज़ कयां त जेकॾहिं हिते अवां जे हिन महमदानी ॻोठ में अवां जा सरदार घणा उठ कोन जो तव्हां खाई वेंदा मिसाल हूंदो सम्झाइण जो हिकिड़ो ई खोड़ समझो था न हिकिड़ो ई खोड़ है अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब जे मीलाद में 100 उठ कुर्बान कयो। सुभान अल्लाह। घणा उठ करे तो पर लिखण वारो भी आम नाहे
तफसीर अहमदी मशहूर तफसीर मुंहिंजा दोस्त वञीरो उन वजीदुस सिरात जे हवाले सां लिखियो आहे त सैयदना अबू बकर यारे गारे मुस्तफा आशिक़ मुस्तफा उन जो इहो फ़ैल ज़ाहिर करे थो 100 उठ शादी लाइ पियो कुर्बान करे अदा मदीने वारा त खाइनि पिया बर पासे वारा बि ईंदा हुआ एतिरा उठ खाई हलिया वेंदा गोश्त उठ जो केतिरो थींदो आहे गोश्त उठ जो तमामु वॾो थींदो आहे अदा इहे 100 उठ जो माण्हू खाइण ईंदा हुआ कंहिं बि अबू बकर सिद्दीक़ खे कोन चयो त अबू बकर ही छा थो करे पर असांजो अक़ीदो ईमान आहे त जेको मीलाद कंदो आहे मीलाद करण वारे खे रब करीम बरकत ॾींदो आहे मरहूम गुलाम नबी कहिड़ो न सुठो चयो आहे ओ यारी बारी जन तुझी कई आहे रिज़्क़ में बरकत तमजे पई आहे ओ परह जोड़ा ओ परह जोड़ा हे लबहूड़ा ओ आईंदी अथींदा शोन अमीर आईंदी अथींदा शोन अमीर केड़ा केड़ा मां तव्हां खे वाक़िया बयान करे ॿुधाया ओ मुंहिंजा मिठा अव्हां खे अर्ज़ पियो कयां मिठड़े मोहम्मद करीम जे शान खे आम कोई सम्झी कोन सघंदो हाणे मां तव्हां खे ॿिनि लफ़्ज़नि में अर्ज़ कयां रब करीम मुंहिंजे महबूब खे ॿ शाननि सां नवाज़ियो आहे हिकिड़ी आहे हक़ीक़त मोहम्मदी ॿियो आहे शख़्सियत मोहम्मदी सुभान अल्लाह हकीकत मोहम्मदी हुआ है जंहिंखे अल्लाह जे क़ुरान बयान फर महबूब उन टाइम खे यादि कर जॾहिं मां अल्लाह नबी खां वाइदो हकीकत इहा आहे हकीकत मुंहिंजे मुस्तफ़ा जी आहे जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम कचहरीअ में वेठो आहे हज़रत अबू हुरैरा खां रवायत जवाहिरुल बिहार में अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह हदीस मुबारक आंदी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां कचहरी कंदो पियो आहे कचहरी कंदे कंदे मुंहिंजे महबूब फरमाए ओ जिब्रील तुझी उम्र केतिरी आहे मशहूर हदीस आहे पाण फरमायस जिब्रील तुझी उम्र केतिरी आहे हाणे महबूब छो पियो पुछेस इन जे करे पियो पुछेस त महबूब पंहिंजे उम्मत खे हकीकत ज़ाहिर कयो सुभान अल्लाह हाणे जिब्रील चयो या रसूल अल्लाह जॾहिं मूंखे अल्लाह पैदा कयो चौथे हिजाब में मां हिकिड़ो सितारो ॾिसंदो हुउसि उहो 70,000 साल सितारो बीठो हूंदो हो वरी 70,000 साल गुम थी वेंदो हो ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी उमिरि इहा आहे त मां हुन सितारे खे 72,000 साल सुभान अल्लाह मां तो चवां त ॿिया बि के हूंदा उहे बि तव्हांजी दिलि ठारे हा उहे ॾिस मां इहा हदीस त बयानु कयां हा वरी ॿियो जलसो अहिड़ो कराए शान अहल बैत में त अहिड़ो शान ॿुधाईंदो मां जो दिलि ठारे छॾींदो सुभान न न उहा तारीख़ ॾिनल आहे वठी विया बाबा हाणे तूं छॾ त सही बाबा सलात पढ़ो चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे ॿुधो महबूब जे दरबार में जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजी उमिरि इहा आहे त हुन सितारे खे 72,000 साल ॾिठो आहे कोन हिते जेको भली मोबाइल ते मूंखे हिसाब करे ॾेखारे आहे कोन अहिड़ो तेज़ रियाज़ीदान हाणे ॿुधो हुन पंहिंजी उमिरि बयानु कई 70,000 साल बीठो हूंदो हो 70,000 साल लही वञे ओ मुंहिंजा महबूब मां इन सितारे खे 72,000 साल ॾिठो हाणे जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम बस कई आहे अम्मा आमिना जे लाल इरशाद फरमायो ओ जिब्रील मूंखे रब जी इज्जत जो कसम इहो सितारो
जेको तो ॾिसंदे 70,000 साल बीठो हूंदो 70,000 साल लही वञे ओ जिब्रील इहो ॿियो को सितारो कोन हुई ओ जिब्रील इहो मां मोहम्मद करीम हुयो मां 70,000 साल पी करे रब जो हमद बयान कंदो 70,000 साल पी करे वरी 70,000 साल रब जी ज़ात बाबरकात जी तौहीद सना सजदे में बयान कंदो ओ जिब्रील इहो सितारो ॿियो कोई कोन हो इहो सितारो मां मोहम्मद करीम हुयो हाणे मां वाखे अर्ज़ कया त बस मुझी तकरीर ने बिन लफ्ज़न में समाजी वई हकीकत मुस्तफा अल्लाह भी उन ता पर्दो खयो ऐं मुस्तफा करीम भी उनके बयान फरमायो ऐं शख्सियत मुस्तफा या जो मदीने वारो साईं अम्मा आमिना दे पेट में आया वरी दुनिया ते आया त मुझे महबूब के रब करीम जेको जिस्म अता फरमायो उहो जिस्म भी दुनिया में बेमिसाल महबूब जे जिस्म जहिड़ो कंहिंजो भी जिस्म दुनिया में आहे कोन मुंहिंजा भाइरो महबूब जो शान त अणखुट शान आहे खुटंदो ई कोन रब करीम तव्हांखे आबाद रखे रब करीम अव्हांखे शाद रखे जेकी भी हिन जमायत गॾिजी सॼिजी करे के भी ही जलसे जो एहतमाम कयो आहे रब करीम महबूब जे सदके उन्हनि खे सवाब अता फरमाए अल्लाह जी ज़ात बाबरकात खां दुआ आहे शाल रब करीम मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण पाणे बारगाह में कबूल मंजूर फरमाए आमीन वमा तौफीकी